जय झूलेलाल। thesinduworld.com जे हिन वीडियो में मां करिश्मा करीरा तव्हांजो हार्दिक स्वागत थी करियां। सिंधी समाज जे लीडरनि जो परिचय ॾियण वारो फेमस सिंधी ऐप, जी हाँ, फेमस सिंधी ऐप लॉन्च थी चुको आहे। तव्हां भी पंहिंजी मोबाइल तां प्ले स्टोर में फ्री में डाउनलोड करे वापराए सघो था। अगर जी तव्हां सामाजिक कार्यकर्ता, राजनेता, अभिनेता, साहित्यकार, प्रोफेशनल कलाकार, गायक या संगीतकार या नामावर वापारी या सुरक्षा सेवाओं सां जुड़ियल सिंधी आहियो, जी हाँ, सिंधी आहियो, त तव्हां पंहिंजो परिचय हिन ऐप में शामिल करे पाण खे फेमस करे सघो था। फेमस थियण वारे खे को रोके न सघंदो आहे, त जल्दी ही ऐप डाउनलोड करे पाण खे फेमस कयो। सिंधियत सुहिणी रहे। जय झूलेलाल।